ग़ीबत जूं तबाहकारियूं मां 52 मदनी गुल। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ग़ीबत जूं तबाहकारियूं मां 52 मदनी गुल। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए इंसानो, बेशक क़यामत जे ॾींहुं उन जी दहशतुनि याने घबराहटुनि ऐं हिसाब किताब खां जल्द निजात माणण वारो शख़्स उहो हूंदो जंहिं मूं ते दुनिया में कसरत सां दुरूद पढ़िया हूंदा। तिरमिज़ी 27/2 हदीस 484। मुश्किल जो सर पे आ पड़ी, तेरे ही नाम से टली, मुश्किल कुशा है तेरा नाम, तुझ पर दुरूद व सलाम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। हिकु साल जी इबादत जो सवाब। हिकु भेरो हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम जिन बारगाह खुदाबंदी में अर्ज़ कयो, या अल्लाह, जेको पंहिंजे भाउ खे नेकीअ जो हुकुम करे बुराई खां रोके त उन जी जज़ा सवाब छा आहे? अल्लाह पाक इरशाद फरमायो, मां उन जे हर लफ़्ज़ जे बदिले हिकु साल जी इबादत जो सवाब लिखंदो आहियां ऐं उनखे जहन्नम जी सज़ा ॾियण में मूंखे हया ईंदो आहे। मुकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो 48। बख़्शिश ॾियारण वारो अमल। रूहुल बयान में ही हदीस क़ुदसी मौजूद आहे, जंहिं हिकु भेरो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम खे अलहम्दु शरीफ़ सां मिलाए करे, याने बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सूरत जे ख़त्म थियण ताईं पढ़ियो त तव्हां शाहिद थी वञो त मूं उनखे बख़्शे छॾियो, उन जूं सभु नेकियूं क़बूल कयूं ऐं उन जा गुनाह मुआफ़ कया ऐं उन जे ज़बान खे हरगिज़ न साड़ींदुसि ऐं उनखे क़ब्र जे अज़ाब ऐं क़यामत जे अज़ाब ऐं वॾे ख़ौफ़ डप खां छोटकारो ॾींदुसि। तफ़सीर रूहुल बयान जिल्द 1 सफ़ो 9। मिलाइण जो वधीक वाज़े तरीक़ो मुलाहिज़ा कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम सूरत पूरी कयो। 4 नसीहतूं। हज़रत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, मां हिकु लुबनान में कई औलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम जी सोहबत में रहियुसि। उन्हनि मां हर हिकु मूंखे इहा ई वसियत कई त जॾहिं माण्हुनि में वञी त उन्हनि खे हिन 4 ॻाल्हियुनि जी नसीहत कजां। 1, जेको पेट भरे खाईंदो उनखे इबादत जी लज़्ज़त नसीब न थींदी। 2, जेको घणो सुम्हंदो उन जी उमिरि में बरकत न थींदी। 3, जेको सिर्फ़ माण्हुनि जी ख़ुशनुदी चाहींदो उहो अल्लाह पाक जी रिज़ा खां मायूस थी वेंदो। 4, जेको ग़ीबत ऐं फ़ुज़ूल ॻाल्हियूं घणियूं कंदो उहो दीन इस्लाम ते न मरंदो। मिनहाजुल आबिदीन सफ़ो 98। मुसलमान जी बेइज़्ज़ती कबीरा गुनाह आहे। रसूल बेमिसाल बीबी आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने आलीशान आहे, बेशक कंहिं मुसलमान जी नाहक़ बेइज़्ज़ती करणु कबीरा गुनाहनि मां आहे। सुनन अबी दाऊद जिल्द 4 सफ़ो 353 हदीस 48-77। जहन्नम ते हराम अखियूं। अल्लाह पाक हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम जे तरफ़ वही फरमाई, ए मूसा, मां 3 क़िस्मनि जे अखियुनि खे जहन्नम ते हराम फरमायो आहे। हिकु उहा अखि जेका ख़ुदा जी राह में पहिरो ॾींदी आहे, ॿी उहा अखि जेका अल्लाह पाक जे हराम कयल शयुनि खां रुकिजी वेंदी आहे, ऐं 3 उहा अखि जेका मुंहिंजे ख़ौफ़ खां रोअंदी आहे। ऐं ॻोड़नि खां अलावा हर शइ जो हिकु बदिलो आहे, ऐं ॻोड़नि जी जज़ा रहमत, मग़फ़िरत ऐं जन्नत में दाख़िल थियण खां सवाइ कुझु बि न आहे। बहरुद्दुमू सफ़ो 172। तूं जन्नत में मूंसां गॾु हूंदे। हिकु शख़्स बारगाह रिसालत में हाज़िर थी करे अर्ज़ कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां फ़क़ति 1 महीने जा रोज़ा रखंदो आहियां, उन्हनि ते इज़ाफ़ो न आहियां कंदो, ऐं सिर्फ़ु 5 नमाज़ूं पढ़ंदो आहियां, इन्हनि खां वधीक न आहियां पढ़ंदो, ऐं मुंहिंजे माल में ज़कात फ़र्ज़ु न आहे, ऐं न मूं ते हज फ़र्ज़ु आहे, ऐं न ई नफ़ली हज कंदो आहियां। मां मरण खां पोइ काॾे वेंदुसि? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराईंदे इरशाद फ़रमायो, तूं जन्नत में मूंसां गॾु हूंदे जॾहिं त तूं पंहिंजे दिलि खे 2 ॻाल्हियुनि याने ख़यानत ऐं हसद खां बचाईं, पंहिंजी ज़बान खे 2 ॻाल्हियुनि याने ग़ीबत ऐं कूड़ खां, ऐं अखियुनि खे 2 ॻाल्हियुनि खां बचा, याने जंहिं तरफ़ नज़र करणु अल्लाह पाक हराम कयो आहे उन जे तरफ़ न ॾिस, ऐं कंहिं मुसलमान खे हक़ारत सां न ॾिस। क़ुतुल क़ुलूब जिल्द 1 सफ़ो 433। हर ॿुधल ॻाल्हि करण वारो।
हिन फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़हन में दोहरायो, याने कंहिं इंसान जे कूड़े हुजण लाइ इहो ई काफ़ी आहे त हू हर ॿुधल ॻाल्हि बिना तहक़ीक़ करण जे बयानु करे। मुक़दमत सही मुस्लिम सफ़ो 8 हदीस 5। महबत जे चोरनि खां बचो। बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम फ़रमाइनि था, अक़ल जे दुश्मननि ऐं महबतनि जे चोरनि खां बचो। इहे चोर बदगोई, ख़राब ॻाल्हियूं करण वारा ऐं चुगली हणण वारा आहिनि ऐं चोर त माल चोराईंदा आहिनि, जॾहिं त ही ग़ीबतूं करण ऐं चुगलियूं हणण वारा माण्हू महबतूं चोराईंदा आहिनि। अल मुस्ततरिफ़ जिल्द 1 सफ़ो 151। मरण खां पहिरियां ई को सुधरी पवंदो आहे त को ख़राब। उम्मुल मुमिनीन हज़रत सैयदतुना आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु तआला अन्हा खां मरवी आहे त जॾहिं अल्लाह ताला कंहिं माने सां भलाईअ जो इरादो फ़रमाईंदो आहे त उन जे मरण खां 1 साल पहिरियां ई हिकु मलाइक मुक़ररु फ़रमाईंदो आहे जेको उन खे सिधी राह ते लॻाईंदो रहंदो आहे एसि ताईं जो हू ख़ैर भलाईअ ते मरी वेंदो आहे ऐं माण्हू चवंदा आहिनि फ़लाणो शख़्स सुठी हालत में फ़ौत थियो आहे। जॾहिं अहिड़ो ख़ुशि नसीब ऐं नेक शख़्स मरणु लॻंदो आहे त उन जो रूह निकिरण में जल्दी कंदो आहे। उन वक़्तु हू अल्लाह पाक सां मुलाक़ात खे पसंदि कंदो आहे ऐं अल्लाह पाक उन जी मुलाक़ात खे। जॾहिं अल्लाह पाक कंहिं सां बुराईअ जो इरादो कंदो आहे त मरण खां 1 साल पहिरियां हिकु शैतान उन ते मुसलत कंदो आहे जेको उन खे धोखो ॾींदो रहंदो आहे एसि ताईं जो हू पंहिंजी बदतरीन वक़्त में मरी वेंदो आहे। उन वटि जॾहिं मौत ईंदी आहे त उन जे जान फासण लॻंदी आहे। उन वक़्तु ही अल्लाह पाक सां मिलण खे पसंदि नाहे कंदो ऐं अल्लाह पाक इन सां मिलण खे। मौसूआ इब्न अबी दुनिया जिल्द 5 सफ़ो 96। 100 हुरूं। हिकु बुज़ुर्ग रहमतुल्लाह अलैह 40 सालनि ताईं अल्लाह पाक जी इबादत कई। हिकु भेरे दुआ कयाऊं, या अल्लाह पाक तुंहिंजी रहमत सां मूंखे जेको कुझु जन्नत में मिलण वारो आहे इन जी का झलक दुनिया में ॾेखार। अञा दुआ जारी हुई त महिराब हिकदमि फाटी पियो ऐं उन मां हिकु हसीनो जमील हूर निकिती। उन चयो त तोखे जन्नत में मूं जहिड़ियूं 100 हूरूं इनायत कयूं वेंदियूं जिन मां हर हिक खे 100 ख़ादमाऊं ऐं हर ख़ादमा खे हर 100 बानियूं हूंदियूं ऐं हर बानी ते 100 नाज़माऊं इंतज़ाम करण वारियूं हूंदियूं। इहो ॿुधी करे उहो बुज़ुर्ग ख़ुशि थियो ऐं सुवाल कयाईं, छा कंहिंखे जन्नत में मूंखां वधीक बि मिलंदियूं? जवाब मिलियो, एतिरो त हर उन आम जन्नतीअ खे मिलंदियूं जेको सुबुह ऐं शाम अस्तग़फिरुल्लाहल अज़ीम पढ़ंदो आहे। रौज़ुर रियाहीन सफ़ो 55। कामिल मुसलमान। अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने हिदायत निशान आहे। कामिल मुसलमान उहो आहे जंहिंजी ज़बान ऐं हथ खां ॿिए मुसलमान खे तकलीफ़ न पहुचे ऐं कामिल मुहाजिर उहो आहे जेको उन शइ खे छॾे ॾिए जंहिंखां अल्लाह ताला मना फ़रमायो आहे। सही बुख़ारी जिल्द 1 सफ़ो 15 हदीस 10। ग़रीब केरु? अल्लाह पाक जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबाए कराम रज़ियल्लाहु अन्हुम खां इस्तिफ़सार याने सुवाल फ़रमायाऊं, छा तव्हांखे ख़बर आहे मुफ़लिस केरु आहे? सहाबाए कराम अलैहिम रिदवान अर्ज़ु कयो, असां मां मुफ़लिस ग़रीब मिसकीन उहो आहे जंहिं वटि न दिरहम हुजनि ऐं न ई माल। त पोइ फ़रमायाऊं, मुंहिंजी उम्मत में मुफ़लिस उहो आहे जेको क़यामत जे ॾींहुं नमाज़, रोज़ा ऐं ज़कात खणी ईंदो पर उन फ़िलाणे खे गार ॾिनी हूंदी, कंहिं ते तुहमत लॻाई हूंदी, कंहिंजो माल खाधो हूंदाई, कंहिंजो रतु वहायो हूंदाई ऐं कंहिंखे मारियो हूंदाई। पोइ उन जी नेकियुनि मां उन्हनि सभिनीनि खे उन्हनि जो हिसो ॾिनो वेंदो। जेकॾहिं उन जे ज़िमे अचण वारनि हक़नि जी पूरी थियण खां पहिरियां ई उन जूं नेकियूं ख़तमु थी वियूं त माण्हुनि जा गुनाह उन ते विधा वेंदा, पोइ उन खे जहन्नम में उछलायो वेंदो। सही मुस्लिम सफ़ो 1394 हदीस 6579। मुआफ़ करण जे अज़ीमुशान फ़ज़ीलत। क़यामत जे ॾींहुं ऐलान कयो वेंदो जंहिंजो अजर अल्लाह पाक जे ज़िम्मे करम ते आहे, उहो उथे ऐं जन्नत में दाख़िल थी वञे। पुछियो वेंदो, कंहिंजे लाइ अजर आहे? उहो चवंदो, उन्हनि माण्हुनि लाइ जेके मुआफ़ करण वारा आहिनि। त हज़ारे माण्हू उथंदा ऐं बिला हिसाब जन्नत में दाख़िल थी वेंदा।
अल मुअज्जमुल औसत लित्तबरानी जिल्द 1 सफ़ो 542 हदीस 1998। जन्नत माणण जा 3 नुस्ख़ा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, 3 ॻाल्हियूं जंहिं शख़्स में हूंदियूं, अल्लाह पाक क़यामत जे ॾींहुं उन जो हिसाब तमामु आसान तरीक़े सां वठंदो ऐं उन खे पंहिंजी रहमत सां जन्नत में दाख़िल फ़रमाईंदो। मूं अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि? इरशाद फ़रमायाऊं, 1, जेको तव्हां सां क़तई तालुक़ करे याने तालुक़ टोड़े तव्हां उन सां ॻंढियो। 2, जेको तव्हांखे महरूम करे तव्हां उन खे अता कयो। 3, जेको तव्हां ते ज़ुल्म करे तव्हां उन खे मुआफ़ करियो। अल मुअज्जमुल औसत जिल्द 1 सफ़ो 263 हदीस 909। दिल जो कारो दाग़। हदीस मुबारक में अचे थो, जॾहिं को इंसान गुनाह कंदो आहे त उन जे दिलि ते हिकु कारो दाग़ थी वेंदो आहे। जॾहिं ॿिए भेरे हू गुनाह कंदो आहे त ॿियो कारो दाग़ थी वेंदो आहे, एसि ताईं जो उन जी दिलि कारी थी वेंदी आहे। नतीजो इहो निकिरंदो आहे जो भलाईअ जी ॻाल्हि उन जे दिलि ते असरु नाहे कंदी। जन्नत माणण जा 3 नुस्ख़ा। अल्लाह पाक जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने इबरत निशान आहे, पंहिंजे भाउ जी शुमातत न कर, याने उन जी मुसीबतुनि ते ख़ुशी जो इज़हार न कर। इन लाइ अल्लाह पाक उन ते रहम कंदो ऐं तोखे इन में फासाईंदो। सुनन तिरमिज़ी जिल्द 4 सफ़ो 227 हदीस 2514। मोमिन ते 3 एहसान कयो। हज़रत यहया बिन मुआज़ राज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जेकॾहिं तव्हां मां मोमिन खे 3 फ़ाइदा हासिल थियनि त तव्हां मुहसिनीन याने एहसान करण वारनि में शुमार कया वेंदव। 1, जेकॾहिं उन्हनि खे फ़ाइदो नथा ॾेई सघो त नुक़सान बि न पहुचायो। 2, उन्हनि खे ख़ुशि नथा करे सघो त रंजीदा बि न कयो। 3, उन्हनि जी तारीफ़ नथा करे सघो त बुराई बि न कयो। तंबीहुल गाफ़िलीन सफ़ो 88। 3 कम नथा करे सघो त हीअं कयो। हिकु दाना जो कौल आहे, जेकॾहिं 3 कम करण खां आजिज़ आहियो त पोइ 3 कम हीअं करियो। नंबर 1, जेकॾहिं भलाई नथा करे सघो त बुराई खां बि मुड़ी वञो। नंबर 2, जेकॾहिं माण्हुनि खे नफ़ो नथा ॾेई सघो त तकलीफ़ बि न ॾियो। नंबर 3, जेकॾहिं नफ़ली रोज़ा नथा रखी सघो त ग़ीबत करे माण्हुनि जो गोश्त बि न खाओ। तंबीहुल गाफ़िलीन सफ़ो 89। जेको पंहिंजे लाइ पसंदि करे उहो ई ॿिए लाइ करे। हज़रत सुफ़ियान सौरी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, पंहिंजे भाउ जी ग़ैर मौजूदगीअ में हुन जो ज़िक्र अहिड़ी तरह कयो जीअं तव्हां पंहिंजी ग़ैर मौजूदगीअ में पंहिंजो ज़िक्र करणु पसंदि कंदा आहियो। तंबीहुल मुख़्तरीन सफ़ो 192। अल्लाह जब्बार जी खुफ़िया तदबीर जो शिकार। हज़रत बकर मुज़नी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जॾहिं तव्हां कंहिंखे ॾिसो त हू माण्हुनि जे ऐबनि जो वकील बणियल आहे, याने सभिनी जा ऐब खोलींदो ऐं ग़ीबतूं कंदो रहंदो आहे, त पोइ सम्झी वञो त हू अल्लाह पाक जो दुश्मन आहे ऐं अल्लाह पाक जी खुफ़िया तदबीर जो शिकार आहे। गुनाह ते शर्मसार करण जो अंजाम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, जंहिं पंहिंजे भाउ खे अहिड़े गुनाह ते आर याने शर्म ॾियारियो जंहिंखां हू तौबा करे चुको आहे त मरण खां पहिरीं उहो पाण हिन गुनाह में मुब्तला थी वेंदो। सुनन तिरमिज़ी जिल्द 4 सफ़ो 226 हदीस 2513। जेको घणो ॻाल्हाईंदो आहे उहो ग़लतियूं बि घणियूं कंदो आहे। हज़रत इमाम मोहम्मद बिन मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, ज़बान जी हिफ़ाज़त सां नेक अमाल महफ़ूज़ रहंदा आहिनि, छो त जेको माण्हू ज़बान ॾांहुं ध्यानु नाहे रखंदो, हर वक़्तु ॻाल्हाईंदो रहंदो आहे, उहो उमूमन माण्हुनि जी ग़ीबत में मुब्तला थी वेंदो आहे। मिनहाजुल आबिदीन अरबी सफ़ो 65। याने जेको कसरत सां ॻाल्हाईंदो आहे उहो वधीक ग़लतियूं कंदो आहे। जन्नत जा महल हासिल करण जो नुस्ख़ो। अल्लाह पाक जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने जन्नत निशान आहे, जंहिं क़ुल हुवल्लाहु अहद पूरी सूरत खे 10 भेरा पढ़ियो, अल्लाह पाक उन जे लाइ जन्नत में महल ठाहींदो। अल्लाह पाक जन्नत में महल ठाहींदो आहे। जंहिं 20 भेरा पढ़ियो हिन जे लाइ 2 महल ठाहींदो आहे। जंहिं 30 भेरा पढ़ियो हिन जे लाइ 3 महल ठाहींदो आहे। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाहु अन्हु जिन अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन वक़्तु असांजा केई महल हूंदा? इरशाद फरमायाऊं, अल्लाह पाक जो फज़ल हिन खां बि घणो वसी आहे। सुनन दारमी जिल्द 2 सफ़ो 552 हदीस 34-29।
मुसलमाननि जी भलाई बयानु करण वारनि जे लाइ मलाइकनि जी दुआ। मशहूर ताबे बुज़ुर्ग हज़रत मुजाहिद रहमतुल्लाह अलैह संदन विसाल 103 हिजरी में मक्का मुअज़्ज़मा ज़ादह अल्लाहु शरफ़न व ताज़ीमा में सजदे जी हालत में थियो। फरमाइनि था, जॾहिं को बि शख़्स पंहिंजे इस्लामी भाउ जो भलाई सां ज़िक्र कंदो आहे त संदसि गॾु रहण वारा मलाइक दुआ ॾींदा आहिनि तुंहिंजे लाइ बि अमन वांगुरु हुजे। ऐं जेकॾहिं को पंहिंजे भाउ खे बुराई याने ग़ीबत वग़ैरह सां यादि कंदो आहे त मलाइक चवंदा आहिनि, तूं इन जे लिकल ॻाल्हि ज़ाहिर करे छॾी, थोरो पाण ॾे ॾिस ऐं अल्लाह पाक जो शुक्र कर जो उन तुंहिंजो पर्दो रखियो आहे। तंबीउल गाफ़िरीन सफ़ो 88। मुंहिंजूं नेकियूं केॾांहुं वयूं? अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, बेशक क़यामत जे ॾींहुं इंसान वटि संदन अमाल नामो आंदो वेंदो। हू चवंदो, मूं जेके फलाणियूं नेकियूं कयूं हुयूं उहे केॾांहुं वयूं? चयो वेंदो, तो जेके ग़ीबतूं कयूं हुयूं उन ई सबबु मिटायूं वयूं। अत-तरग़ीब व तरहीब जिल्द 3 हदीस 30 सफ़ो 332। हाजत रवाई ऐं बीमार पुरसी जी फ़ज़ीलत। हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा ऐं हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे, ॿई फरमाइनि था, जेको पंहिंजे कंहिं मुसलमान भाउ जी हाजत पूरी करण लाइ वेंदो आहे त अल्लाह पाक उन ते 75,000 मलाइकनि जे ज़रिए छांव फरमाईंदो आहे। उहे मलाइक उन जे लाइ दुआ कंदा आहिनि ऐं हू फ़ारिग़ थियण ताईं रहमत इलाही में रहंदो आहे। ऐं जॾहिं हू उन कम खां फ़ारिग़ थींदो आहे त अल्लाह पाक उन जे लाइ हिकु हज ऐं हिकु उम्रे जो सवाबु लिखंदो आहे। ऐं जंहिं मरीज़ जी इयादत कई अल्लाह पाक उन जे लाइ 75,000 मलाइकनि ज़रिए छांव फरमाईंदो ऐं घर वापसि अचण ताईं उन जे हर क़दम खणण ते उन जे लाइ हिकु नेकी लिखी वेंदी ऐं उन जे हर क़दम रखण ते उन जो हिकु गुनाह मिटायो वेंदो ऐं हिकु दर्जो बुलंद कयो वेंदो। जॾहिं हू मरीज़ सां गॾु वेहंदो त रहमत उन खे ढके छॾींदी ऐं पंहिंजे घर वापसि अचण ताईं रहमत उन खे ढके रखंदी। मुअज्जमुल औसत तबरानी जिल्द 3 सफ़ो 222 हदीस 4396। प्यारा इस्लामी भाइरो, ग़ीबत जे बद ख़सलत खां जान छॾायो, नेकियूं बचायो बल्कि ख़ूब वधायो। नेकियूं वधाइण जा मक्की मदनी नुस्ख़ा अपनायो ऐं जन्नतुल फ़िरदौस जा हक़दार बणिजी वञो। सुभान अल्लाह, केतिरा ख़ुशनसीब आहिनि उहे इस्लामी भाइर ऐं इस्लामी भेनरूं जेके पंहिंजी ज़बान खे नेकी जी दावत, सुन्नतुनि भरे बयान ऐं ज़िक्रो दुरूद में लॻाए रखंदा आहिनि। मुसलमाननि जी हाजत रवाई करणु सवाब जो कमु आहे। पिणु बीमार या परेशान हाल मुसलमान खे तसल्ली ॾियण बि ज़बान जो अज़ीम शान इस्तेमालु आहे। नाला न बिगाड़ियो। तमाम नबियनि जे सरवर ॿिन्ही जहाननि जे ताजवर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो इरशादी हक़ीक़त बुनियाद आहे। जंहिं कंहिं मुसलमान खे संदसि नाले खां अलावा कंहिं लफ़्ज़ याने बुरे नाले सां पुकारियो उन ते मलाइक लानत मोकिलींदा आहिनि। जामिउ सग़ीर सफ़ो 525 हदीस 866। अक्सर ख़ताऊं ज़बान खां थींदियूं आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, इंसान जूं अक्सर ख़ताऊं उन जी ज़बान सां थींदियूं आहिनि। मुअज्जम कबीर जिल्द 10 सफ़ो 197। हमेशा जे लाइ रिज़ा ऐं नाराज़ी। हज़रत बिलाल बिन हारिस रज़ी अल्लाहु अन्हु खां रिवायत कनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, को शख़्स सुठी ॻाल्हि कंदो आहे जो उन जी इंतिहा नाहे ॼाणींदो, एतिरे ताईं जो इन ॻाल्हि जे सबबु अल्लाह पाक जी रिज़ा उन ॾींहं ताईं लिखी वेंदी आहे जॾहिं हू हुन सां मिलंदो। ऐं कॾहिं कॾहिं को शख़्स अहिड़ी बुरी ॻाल्हि कंदो आहे जंहिंजो अंजाम उहो नाहे ॼाणींदो, एतिरे ताईं जो अल्लाह पाक उन ॻाल्हि जे करे पंहिंजी नाराज़गी उन ॾींहं ताईं लिखी छॾींदो आहे जॾहिं हू हुन सां मिलंदो। सुनन तिरमिज़ी जिल्द 4 सफ़ो 143 हदीस 23-26। हर सहाबी नबी जन्नती जन्नती। हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजे असहाब जे हक़ में ख़ुदा खां डिॼो, ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, उन्हनि खे मूं खां बाद निशानो न बणायो।
जंहिं उन्हनि खे महबूब रखियो, मुंहिंजी मोहबत जे करे महबूब याने प्यारो रखियो, ऐं जंहिं उन्हनि खां बुग़्ज़ कयो उहो मूंखां बुग़्ज़ रखंदो आहे। इन ई करे उन्हनि खां बुग़्ज़ रखियो। जंहिं उन्हनि खे ईज़ा ॾिनी उन मूंखे ईज़ा ॾिनी, जंहिं मूंखे ईज़ा ॾिनी उन बेशक ख़ुदाए पाक खे ईज़ा ॾिनी। जंहिं अल्लाह पाक खे ईज़ा ॾिनी क़रीब आहे त अल्लाह पाक उनखे गिरफ़्तार करे। तिरमिज़ी शरीफ़ जिल्द 5 463/5 हदीस 3888। मुसलमान जी इज़्ज़त जी हिफ़ाज़त जो बदिलो। अल्लाह पाक जे प्यारे महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जंहिं दुनिया में पंहिंजे भाउ जी इज़्ज़त जी हिफ़ाज़त कई त अल्लाह पाक क़यामत जे ॾींहुं हिकु मलाइक मोकिलींदो जेको जहन्नम खां उन जी हिफ़ाज़त फ़रमाईंदो। ग़ीबत खां रोकण जो सवाब। जेको शख़्स पंहिंजे भाउ जे गोश्त खां उन जी ग़ीबत याने अदम मौजूदगी में रोके, याने मुसलमान जी ग़ीबत कई पई वई, उन रोकियो त अल्लाह पाक ते हक़ आहे त उन खे जहन्नम खां आज़ादु करे छॾे। मिशकात शरीफ़ जिल्द 3 सफ़ो 70 हदीस 4981। बाहि में अज़ाब। हदीस पाक में आहे, जेको शख़्स जंहिं शइ सां ख़ुदकुशी कंदो उहो जहन्नम जी बाहि में उन ई शइ सां अज़ाब ॾिनो वेंदो। बुख़ारी 299/4 हदीस 6652। कुतनि जी शिकिल में उथंदा। अल्लाह पाक प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फ़रमायो, ग़ीबत करण वारनि, चुग़लख़ोरनि ऐं पाकबाज़ माण्हुनि जा ऐब तलाश करण वारनि खे अल्लाह पाक क़यामत जे ॾींहुं कुतनि जी शिकिल में उतारींदो। आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फ़रमाने इबरत निशान आहे, जेको कंहिं क़ौम जूं ॻाल्हियूं कन लॻाए ॿुधे, हालांकि उहे हिन ॻाल्हि खे नापसंद कंदा हुजनि या उन ॻाल्हि खे लिकाईंदा हुजनि, त क़यामत जे ॾींहुं उन जे कननि में पिघरियल सीहो विधो वेंदो। बुख़ारी 423/4 हदीस 7042। ग़ीबत खां बचण जो सोले में सोलो विर्द। हज़रत अल्लामा मुजद्दुद्दीन फ़ैरोज़ आबादी हज़रत अल्लामा मजदुद्दीन फ़ैरोज़ आबादी रहमतुल्लाह अलैह खां मनक़ूल आहे त जॾहिं कंहिं मजलिस में याने माण्हुनि में वेहो त चओ, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व सल्लल्लाहु अला मुहम्मद, त अल्लाह पाक तव्हां ते हिकु मलाइक मुक़ररु फ़रमाईंदो जेको तव्हांखे ग़ीबत खां बचाईंदो रहंदो। ऐं जॾहिं मजलिस मां उथो त चओ, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व सल्लल्लाहु अला मुहम्मद, त मलाइक माण्हुनि खे तव्हांजी ग़ीबत खां बचाईंदा रहंदा। अल क़ौलुल बदी सफ़ो 278। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। जहन्नम जो ख़ासि दरवाज़ो। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम आहे, जहन्नम में हिकु दरवाज़ो आहे, उन मां उहे ई दाख़िल थींदा जिन जी कावड़ कंहिं गुनाह खां पोइ ई थधी थींदी आहे। सुठी दोस्त जी पहचान। सुठी सोबत जे मुतालिक़ 2 फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मुलाहिज़ा फ़रमायो। नंबर 1, सुठो दोस्त उहो आहे त जॾहिं तूं ख़ुदा खे यादि करीं त उहो तुंहिंजी मदद करे, ऐं जॾहिं तूं विसारी त उहो तोखे यादि ॾियारे। नंबर 2, सुठो दोस्त उहो आहे जो उन जे ॾिसण सां तव्हांखे ख़ुदा यादि अची वञे ऐं उन जी गुफ़्तगूअ सां तव्हांजे अमलनि में इज़ाफ़ो थिए ऐं उन जा अमल तव्हांखे आख़िरत जी यादि ॾियारीनि। शौबुल ईमान जिल्द 7 सफ़ो 57 हदीस 9446। मौसूल इब्न अबी दुनिया 108/8 रक़म 42। 50 सिद्दीक़ीन जो सवाब। अमीरुल मुमिनीन हज़रत मौलाए कायनात अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु फ़रमाइनि था, जल्द ई माण्हुनि ते हिकु ज़मानो ईंदो जो उन्हनि जे माण्हुनि सां गॾु मजलिस याने कचहरी नफ़सानी ख़्वाहिशुनि खां सवाइ न हूंदी। बसि जंहिं शख़्स खे इहो ज़मानो मिले त सब्र करे ऐं पंहिंजे नफ़्स जी हिफ़ाज़त करे त अल्लाह पाक उन खे 50 सिद्दीक़ीन जो सवाब अता कंदो। तंबीहुल मुग़्तरीन सफ़ो 225। ग़ीबत ख़ोर खां त कुतो सुठो। हज़रत हमाद बिन ज़ैद रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, मां हिकु ॾींहुं हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में हाज़िर थियुसि। उन्हनि जे साम्हूं हिकु कुतो ॾिसी करे मां उन खे भॼाइणु चाहियो त फ़रमायाऊं, ए हमाद,
इन खे छॾे ॾे, इहो यकीनन उन बुरे साथीअ खां सुठो आहे जेको मूं वटि वेही माण्हुनि जी ग़ीबत कंदो आहे। तंबीउल मुग़तरीन सफ़ो 227। बुरो चवण खां बचण वारे जो सुठो अंजाम। हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह बुस्ताने सादी में नक़ल कनि था त हिकु नेक सीरत शख़्स पंहिंजे ज़ाती दुश्मन जो ज़िक्र बि बुराईअ सां न कंदा हुआ। जॾहिं बि कंहिं जी ॻाल्हि निकिती त उन जे ज़बान मां सुठा लफ़्ज़ ई निकिरंदा हुआ। उन खे मरण खां पोइ कंहिं ख़्वाब में ॾिठो त पुछियो, मा फ़अल अल्लाहु बिक, याने अल्लाह पाक तव्हां सां कहिड़ो मुआमिलो फ़रमायो। उहो सुवालु ॿुधी उन जे चपनि ते मुर्क अची वई ऐं हू बुलबुल जियां मिठड़े आवाज़ में चवणु लॻा, दुनिया में मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी हुई त मुंहिंजी ज़बान मां कंहिंजे बारे में का बि बुरी ॻाल्हि न निकिरे त नकीरैन मुनकर नकीर बि मूंखां को सख़्तु सुवाल न कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह ईअं मुंहिंजो मुआमिलो ठीकु थी वियो। बुस्ताने सादी सफ़ो 149। शयुनि जे बदिले में जन्नत। 6 शयुनि जे बदिले में जन्नत। मूंखे 6 शयुनि जी ज़मानत ॾियो त मां तव्हांजे लाइ जन्नत जो ज़िम्मेदार आहियां। 1, जॾहिं ॻाल्हायो त सच ॻाल्हायो। 2, जॾहिं वाइदो करियो त उन खे पूरो करियो। 3, जॾहिं तव्हां वटि अमानत रखी वञे त उन खे अदा करियो। ऐं 4, पंहिंजे शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त करियो। नंबर 5, पंहिंजूं निगाहूं हेठि रखो। नंबर 6, पंहिंजे हथनि खे रोकियो, याने हथनि सां कंहिंखे ईज़ा न पहुचायो। मुस्नद इमाम अहमद जिल्द 8 सफ़ो 412 हदीस 22-8-21। जन्नत ऐं दोज़ख में वठी वेंदड़ शयूं। जेका शइ इंसान खे सभ खां वधीक जन्नत में दाख़िल करण वारी आहे उहा तक़वा ऐं सुहिणा अख़लाक़ आहिनि, ऐं जेके शयूं इंसान खे वधीक जहन्नम ॾांहुं वठी वञण वारियूं आहिनि उहे 2 नुक़सान वारियूं शयूं आहिनि, वात ऐं शर्मगाह। सुनन तिरमिज़ी हदीस 2004 सफ़ो 18-52। सिर्फ़ु पंहिंजे ऐबनि खे ॾिसो। जॾहिं बि कंहिंजे ऐबनि खे ज़ाहिर करण ते दिलि चवे त उन वक़्तु पंहिंजे ऐबनि ॾांहुं ध्यानु ॾियो ऐं उन्हनि खे ख़तमु करण में लॻी वञो। ख़ुदा जो कसम, इहा वॾी सआदत मंदी आहे। सरकारे दो आलम रसूल मुहतशम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन इरशाद फ़रमायो त उन शख़्स जे लाइ ख़ुशख़बरी आहे जंहिंखे संदन ऐबनि ते नज़र ॿियनि जा ऐब तलाश करण खां बचाए वरितो। पंहिंजे ऐबनि खे यादि कयो। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा जो फ़रमान आहे, जॾहिं तूं कंहिंजा ऐब बयानु करण जो इरादो करीं त ऐबनि खे यादि कंदो कर, अल्लाह पाक ऐब ढकींदो। हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा खां रिवायत आहे त अल्लाह पाक जे रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फ़रमायो, हिकु मुसलमान ॿिए मुसलमान जो भाउ आहे, न उन ते ज़ुल्म कंदो आहे ऐं न उन खे बेयारो मददगार छॾींदो आहे, ऐं जेको पंहिंजे भाउ जी हाजत पूरी कंदो त अल्लाह ताला उन जी हाजत पूरी कंदो, ऐं जेको कंहिं मुसलमान जी तकलीफ़ ख़तमु कंदो त अल्लाह पाक क़यामत जे ॾींहुं उन जूं तकलीफ़ूं ख़तमु कंदो, ऐं जेको कंहिं मुसलमान जा ऐब ढकींदो ख़ुदा सत्तार क़यामत जे ॾींहुं उन जी ऐब पोशी कंदो। सही मुस्लिम हदीस 2580 सफ़ो 13-94। ऐब लिकायो जन्नत माणियो। हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाहु अन्हुमा खां रिवायत आहे त मदीने जे सुल्तान रहमत आलमियान सरवर ज़ीशान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन फ़रमायो, जेको शख़्स पंहिंजे भाउ जो ऐब ॾिसे उन जी पर्दा पोशी कंदो, याने ऐब ढकींदो त उहो जन्नत में दाख़िल कयो वेंदो। मुस्नद अब्द बिन हुमैद सफ़ो 279 हदीस 885। दुनिया में ई मुआफ़ करण में आफ़ियत आहे। अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फ़रमाने इबरत निशान आहे, जंहिं शख़्स जे ज़िम्मे पंहिंजे भाउ जी इज़त ऐं आबरू वग़ैरह या कंहिं ॻाल्हि ते ज़ुल्म कयो हुजे उन खे लाज़मी आहे त इते ई याने दुनिया ई में मुआफ़ कराए छॾे, इन वक़्तु अचण खां पहिरियां जिते न दीनार हूंदा ऐं न दरहम। जेकॾहिं उन वटि कुझु नेकियूं हूंदियूं त उन जे हक़ जे बराबरि उन खां वठी उन खे ॾिनियूं वेंदियूं, न त उन जा गुनाह उन ते रखिया वेंदा। सही बुख़ारी जिल्द 2 सफ़ो 128 हदीस 24-49।
गुनाह जे इल्ज़ाम जो अज़ाब। नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ख्वाब में ॾिनल केतिरनि ई मंज़रनि जो बयानु फ़रमाए इहो बि चयो त कुझु माण्हुनि खे ज़बानुनि सां लड़कायो वियो हो। मां जिब्राईल अलैहिस्सलाम खां उन जे बारे में पुछियो त उन ॿुधायो त इहे माण्हुनि ते अजायो गुनाहनि जा इल्ज़ाम लॻाइण वारा आहिनि। शरह सुदूर सफ़ो 182। अस्तग़फिरुल्लाह चवण जी फ़ज़ीलत। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम आहे, याने को बि अल्लाह ताला खां इस्तिग़फ़ार याने तलब मग़फ़िरत कंदो त अल्लाह ताला उन जी मग़फ़िरत फ़रमाए छॾींदो। तिरमिज़ी जिल्द 5 सफ़ो 288 हदीस 3481। दीदार मुस्तफ़ा जो वज़ीफ़ो। दावत इस्लामी जे इदारे मकतबतुल मदीना जी शाया थियल 561 सफ़नि ते मुश्तमिल किताब मलफ़ूज़ात आला हज़रत मुकम्मल सफ़ो 115 खां 116 ते आहे। अर्ज़ नबी अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी ज़ियारत शरीफ़ हासिल थियण जो कहिड़ो तरीक़ो आहे। इरशाद रात में दुरूद शरीफ़ जी कसरत रात ऐं सुम्हण खां अलावा हर वक़्तु करे। ख़ासि तौर ते हिन दुरूद शरीफ़ खे इशा खां पोइ 100 भेरा या जेतिरा भेरा पढ़ी सघे त पढ़े। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन कमा अमरतना अन नुसल्ली अलैहि। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन कमा हुवा अहलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन कमा तुहिब्बु व तर्दा लह। अल्लाहुम्मा सल्लि अला रूहि सय्यिदना मुहम्मदिन फिल अरवाहि। अल्लाहुम्मा सल्लि अला जसद सय्यिदना मुहम्मदिन फिल अजसाद। अल्लाहुम्मा सल्लि अला क़ब्र सय्यिदना मुहम्मदिन फिल क़ुबूर। सल्लल्लाहु अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद। पाण करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी ज़ियारत हासिल करण लाइ हिन खां बहितर सीगो कोन्हे, पर ख़ालिस पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी शान जी ताज़ीम लाइ पढ़े। हिन नियत खे बि जाइ न ॾे त मूंखे ज़ियारत अता थिए। अॻिते हिननि जो करम बेहद ऐं बे इंतिहा आहे। फ़िराक़ व वसल चे ख्वाही रिज़ाए दोस्त तलब के हैफ़ बाशद अज़ वग़ैरह उ तमन्नाई, याने वेझड़ाइप ऐं परे मां छा मतिलब दोस्त जी खुशनुदी हासिल कर त उन खां अलावा दोस्त सां कंहिं ॿी शइ जी आरज़ू करण क़ाबिल अफ़सोस आहे। जल्व ए यार इधर भी कोई फेरा तेरा, हसरत 8 पहर तकती हैं रस्ता तेरा। मंडे जी ग़ीबत। ताबई बुज़ुर्ग हज़रत मुआविया बिन क़ुर्रा रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, जेकॾहिं तव्हां वटां को मंडो लंघे ऐं तव्हां उन जी मंडकाइण जे ऐब जो तज़किरो कयो त ही बि ग़ीबत आहे। तफ़सीर दुर्र मंसूर 571/7 सफ़ो 237। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।